मां हिक आइनी उहिदे ते मौजूद आहियां। मूंखे गवर्नर हाउस तहफ़ुज़ करणु अचे थो। गवर्नर KP फैसल करीम कुंडी जो चवणु आहे। फैसल करीम कुंडी चयो त अली अमीन गंडापुर गवर्नर हाउस ते चढ़ाई जी ॻाल्हि कई। जेकॾहिं चढ़ाई करे त मां तयारु आहियां। इस्लामाबाद में इन्हनि खे भॼण लाइ एक्सप्रेस वे मिली वई हुई। मां हिते इन्हनि खे रोडनि ते घिलंदुसि। गवर्नर KP फैसल करीम कुंडी पारां चयो वियो। फैसल करीम कुंडी चयो त मां इसरार गंडापुर न आहियां। मूंखे गुंडनि सां मुंहुं ॾियणो ईंदो आहे। अली अमीन गंडापुर हाणे जेका ॿोली इस्तेमालु कंदो अहिड़ो जवाबु मिलंदुसि। गवर्नर KP फैसल करीम कुंडी पारां चयो वियो। मूंखे ॿुधाइनि पिया गवर्नर KP फैसल करीम कुंडी चयो आहे त मां हिकु आइनी उहिदे ते मौजूदु आहियां। मूंखे गवर्नर हाउस जो तहफ़ुज़ करणु अचे थो। अली अमीन गंडापुर गवर्नर हाउस ते चढ़ाई जी ॻाल्हि कई। जेकॾहिं चढ़ाई करे त मां तयारु आहियां। फैसल करीम कुंडी चयो त इस्लामाबाद में इन्हनि खे भॼण लाइ एक्सप्रेस वे मिली वई हुई। मां हिते इन्हनि खे रोडनि ते घिलंदुसि। गवर्नर KP फैसल करीम कुंडी इहो बि चयो त मां इसरार गंडापुर न आहियां। मूंखे गुंडनि सां मुंहुं ॾियणु ईंदो आहे। अली अमीन गंडापुर हाणे जेका ॿोली इस्तेमालु कंदो अहिड़ो जवाबु मिलंदुसि। गवर्नर KP फैसल करीम कुंडी पारां चयो वियो।